नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट भरिसां ॻोठ मोटोकोली स्टाफ जे रहवासी पोरियत भीमो वल्द हीमो भाट सां सारंग शर जे रूप में वहशी ॾाढ़ो भील ज़्यादती जो निशानो बणायो। राति देर सां SHO सिटी खलील कुंभार जी इतलाह खां पोइ खलील कुंभार खे इतलाह ॾियण खां पोइ सरज़मीन ते पहुची भीमो ऐं वालिद खे गॾु खणी सिटी थाणे ते केस दाख़िल करे उमरकोट सिविल अस्पताल में चेकअप लाइ मोकिलियो। ॿिए पासे पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। जी मसलो ही थियो तो कल जगह शाम जो जगह बरसात आई हुई न, बरसात में नंढे के मुंह मारियो मना पंहिंजो दुकान ते सामान ला ही पे वियो दुकान ते सामान जो मुकेश माली आ हुनजो दुकान आहे उतां सामान वठी आयो पे हुनखां थोरो अॻिते आयो जिरेब खन तो पोयां जेको हमरा आयो पे हुन हमरा अची हिनखे माना खयो चई हली तो अॻिते मोटू माली चई हा चई हली तो तोखे खयो हला स्टाफ ते तोखे हली छॾियां ठीकु आहे। जॾहिं हीउ स्टाफ ते आयो तो हिन चयो भाउ मूंखे ला मुंहिंजो स्टाफ अची वियो मूंखे सिॼ लही वियो आहे हूअं ई टाइम हूअं ई इहो शइ जो टाइम हो ठीकु आहे चई माना स्टाफ ते मूंखे ला हिन चयो 5 मिंटनि में अचूं था देरि ई कोन्हे हीअ परियां फिराए कोट वारा थी परियां माना देवियूं बीठियूं आहिनि वाटर जे मथियां हिन खां छोकिरे खां वञी कई बदफैली करण खां पोइ छोकिरो आयो आहे मूं वटि राति जो रसियो आहे 7:30 बजे उते रसियो आहे मूं चयो बाबा ॾे ख़बर तूं अधु कलाक में अचण वारो ही पंधु कोन तूं केॾां विया चई बाबा ईअं मूंखे माना खणी वियो मूं चयो तो ॿुधिजो ठीकु आहे बाबा तो हुनखे सुञातो चई बाबा आऊं हीअं सुञाणे वेंदो था बाक़ी मूं कॾहिं हिनखे उहो ॾिठो कोन आहे ठीकु आहे न ॾिठो आहे तो राति जो बरसाति हुई असां माना ग़रीब माण्हू ठीकु आहे राति जो तो असां उते ई माना हिनखे नंढड़े खे माना ज़ोर बि ॾिनासीं और गोरियूं बि खरायूंसीं खराए हिनखे सुम्हारे छॾियोसीं। सुबुह जो उथियुसि चांहि पी मुंहिंजो हाणे हिन माण्हू जी खोज लॻायां नंढड़े खां पुछिया तो नंढड़ो चयो ऐं हुनखे सुञाणिया कोन थो बाक़ी ॾिठो तो ऐं सुञाणे ॾींदो था पोइ मूं माना नंढड़े खे नंढड़ो गॾु मुंहिंजो भाउ बि गॾु ऐं बि गॾु टई विया आहियूं। नंढड़े मूंखे ॿुधायो त भई हीअ शाम जो कल जंहिं रस्ती ते जिथे कोली वेठो आहे पंहिंजो हिते माना पंहिंजो हिन गनी जी बनी में माना पंजाबी जी इन जा कोली जे घर जे भर खां मूंखे माना लाहे ऐं ही माना हलियो वियो त सुबुह जो जीअं आऊं त निकितसि तो आऊं आयुसि लिशारी वटि हुते अची माण्हुनि खां पुछंदो आयुसि तो माना हिकिड़ो छोकिरो भील गॾियो हू स्टाफ ते बीठो तो हुन चयो भई तुंहिंजे नंढड़े खे कल माना पंहिंजो ॾाढ़ूं भील हितां खणी आई मोटरसाइकिल ते सामान हथ में हो ऐं खणी आई और रवानो थियो। पोइ मूं अची पोइ उन खां पोइ आऊं माना आयो आहियां घर मानी खाई छोकिरे खे तड़ कराए खयो आहे खणी आयो आहियां सेवल में मूंखे डॉक्टर चयो आहे त बाबा असांखे खपे माना पुलिस जी हथराडी खपे पुलिस वटि वञ पहिरीं उन खां पोइ हुनजो इलाज बि कंदासीं ऐं उन खां पोइ टेस्टूं बि कंदासीं इहा ॻाल्हि आहे।